अस्सलाम वालेकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। दोस्तों, आउं आहियां अली हसन अब्बासी। किताब आहे सिंध जी रेजाणी तारीख़ जा 6000 साल। मौज़ू तारीख़ मुसनिफ़ एम.एच. पंवर 1925 ईस्वी खां 2007 ईस्वी। सितारा आहे इम्तियाज़। सहेड़ींदड़ ऐं सिंधीकार उमर सूमरो। छापो पहिरियों साल 2013 ईस्वी। छपाईंदड़ उमर सूमरो एकेडमी B138 ब्लाक 2 सादी टाउन कराची सिंध। किस्त 26 बाब 29 टालपुरनि जे राज में रेजाणी 1783 ईस्वी खां 1843 ईस्वी। टालपुरनि जी दावा आहे त उहे असुल ईरान जा हुआ। उहो उन हद ताईं सच आहे त बराबरि उहे ॿियनि बलोच कबीलनि सां गॾु 10वीं सदी ईस्वी दारे उतां आया हुआ। सिंध में पेर अटकल 5 सदियूं पोइ पाताऊं। उहे टाल नाले वॾे जो औलाद आहिनि ऐं टालपुर टाल पुबरा सॾजनि था। सिंध में उहे दादू ऐं लाड़काणे ज़िलनि जे टाकरू पोठी काछे जे मैदाननि में अची वेठा हुआ। 17वीं सदीअ जे मुंड में उहे मुग़लनि जे सेवण वारनि गवर्नरनि सां विढ़िया। अॻिते हली कलोड़नि बुज़ुर्गनि जा मुरीद थिया। 17वीं सदीअ में जॾहिं रेजाणी निज़ाम जी बिगड़ी वञण करे मुग़लनि ख़िलाफ़ तहरीक हली त ही कलोड़नि जा भाड़ेतू फ़ौजी थी साथ में शामिल थिया। मियां नसीर कलोड़े कंबर कक्कड़ ऐं जोही तालकनि में बलोच कबीलनि जे साथ सां ॿनियूं ज़ोरीअ कब्ज़े कयूं हुयूं ऐं उन्हनि खे उन्हनि ॿनियुनि ते आणे विहारियो हुआईं। कलोड़नि रेजाणी निज़ाम बाबति पंहिंजी सुठी ॼाण कमाणींदे उन्हनि ॿनियुनि ताईं हथरादू तरीक़े सां पाणी पहुचाइण लाइ 700 खां मथे वाह खुटाया हुआ। हिननि कलोड़नि खे पंहिंजा रूहानी रहबर या पीर मञियो ऐं खेनि भलियुनि आबाद ॿनियुनि ते पको वसाइण लाइ उन्हनि जा थोराइता पिण हुआ। बलोच सरदार कुछ वक़्तु अॻे ताईं बि दादू ज़िले में ककड़ खां 8 मील उत्तर ओलह पासे गाड़ीअ में मियां नसीर जे मुक़ाम में पूरबा हुआ। हिन मुक़ाम जो उहो ई नज़ारो इंतिहाई रोबदार लॻंदो आहे। बावजूदि उन जे त का ठाह ठूह या सींगार कोन्हेसि ऐं मक़बरनि ते थियल कम में कारीगरी बि बसि वाजिबी आहे। बलोच सरदारनि जा वॾा काको हातिक ऐं माणिक 17वीं सदीअ में थी गुज़रिया। कलोड़नि खे संदन मक़सद माणण में टेक भराईंदड़ साथारियुनि मंझां मीर शहदाद ख़ान वफ़ात 1734 ईस्वी शहदादपुर शहर जो बानी पहिरियों नालेवार टालपुर सरदार हो। जंहिं नालो कढायो अहिड़े ई ॿिए उन्हीअ जे सोट टंडो अलहयार शहर वसायो। बाराम ख़ान ऐं भाणस चाकर ख़ान ग़ुलाम शाह जे दौर जा मुख्य दरबार हुआ। वेड़ू कबीरनि बलोच खे पंहिंजो करण लाइ कलोड़नि मुग़लनि वारो जागीरदारी या मनसबदारी निज़ाम खयूं। ख़िदमतुनि एवज़ रोक रक़मूं ॾियण बजाए केतिरनि ई सरदारनि खे जागीरूं इनाम में ॾिनाऊं। जन जे ज़िमे वाहन जी खोटराई कराइणु, ओगाड़ियूं करणु, पंहिंजो लश्कर ठाहिणु, इलाइक़े में अमन अमान रखणु, इंसाफ़ ॾियणु ऐं कुझु बंधाण रक़म कलोड़नि खे भरे ॾियणु हो। टालपुरनि जो इक़्तिदार में अचणु ऐं सिंध जो भाङा भाङा थियणु। 1755 खां 1758 ईस्वी में आयल आबी फेरनि सिंध जूं अधु रेजाणी एराज़ियूं वीरान करे छॾियूं। टालपुरनि पंहिंजूं ॿनियूं बिना पाणीअ ॾिसी धीरज विञाए वेठा। राजधणियुनि कलोड़नि जे घरेलू मामलनि में विच में पवण लॻा ऐं हर भेरे पंहिंजे पसंदि जो नओं हाकिम गादीअ ते विहारण लॻा त जीअं उन्हीअ खां उहे ॿनियूं वठनि जिन खे पाणी ॿियनि कबीलनि वटां मिलण जी पक हुजे। नूर मोहम्मद जे मरण ते बलोच सरदारनि मुराद याब ख़ान खे गादीअ ते विहारियो ऐं हटायो। वरी ॿिए भाणस खे गादीअ ते विहारियाऊं ऐं नेठि पछाड़ीअ उन्हीअ खे लाहे ग़ुलाम शाह खे आंदाऊं। उन्हीअ जे मरण ते इहे हिकु अणपुली ताक़त बणिजी विया। 1774 खां 1783 ईस्वीअ जे विच ते घरू वेड़ में कलोड़नि खां सिंध फ़तेह करण में नंबर 9, 10, 11, 12 ऐं 13 जो अॻुवाणीअ वारो किरदारु हो। पंहिंजो इक़्तिदार ॼमाईंदे ई सिंध खे 7 भाङनि में विरायाऊं। जनम जा 4 भाङा मीर फ़तेह अली ऐं उन्हीअ जे 3 भाइरनि नंबर 9, 10, 11 ऐं 12 खे मिलिया। जंहिं धुर खे हिन खां अॻिते हैदराबाद वारा मीर सॾियो वियो आहे। हिकु भाङो मीर सोबदार नंबर 13 खे मिलियो जंहिं धुर खे ख़ैरपुर वारा मीर सॾियो वियो आहे ऐं 2 भाङा मीर ठारे नंबर 14 खे मिलिया जंहिं वारी धुर खे मीरपुर ख़ास जा माणकाणी मीर सॾियो वियो आहे। ॿियनि बलोच सरदारनि खे सॼी सिंध में जागीरूं ॾिनियूं वयूं। टालपुरनि जूं उहे 3 शाखूं अलॻि अलॻि हर मामले में पंहिंजे मुंहुं आज़ादु हुयूं।
सवाइ परॾेही मामलनि जे जंहिंजे निबेरण जो अख़्तियार हैदराबाद वारनि मीरनि खे ॾिनो वियो। हैदराबाद वारा मीर सुबुह जो चारई गॾियल दरबार लॻाईंदा हुआ ऐं मंझंदि खां पोइ सभु को पंहिंजे मुंहुं अकेले फ़तेह अली नंबर 9 1802 ईस्वीअ में मरी वियो। उन खां पोइ पग ग़ुलाम अली नंबर 10 खे मिली। मीर ग़ुलाम अली ऐं मीर ठारे विच में जंग लॻी, जंहिंमें मीर ठारे हारायो ऐं फटिजी पियो, पर ग़ुलाम अली संदसि इलाज करायो ऐं मोटाए मीरपुर ख़ासि मोकिलियाईंसि। ग़ुलाम अली नंबर 10 1811 ईस्वीअ में निपुटरो मरी वियो। करम अली नंबर 11 हैदराबाद जे मीरनि जो सरबराह थियो ऐं सुठी तरह राज हलायई। उन जे 1828 ईस्वीअ में मरण ते चोथों भाउ मीर मुराद अली हैदराबाद वारनि जो सरबराह थियो। मीर मुराद अलीअ जे 1833 ईस्वीअ में मरण ते संदसि पुटनि मीर नूर मोहम्मद ऐं मीर नसीर ख़ान खे कुझु कमनि लाइ गॾियल हुकुमरान बणायो वियो। मीर नूर मोहम्मद 1839 ईस्वीअ में मरी वियो ऐं मीर नसीर हैदराबाद जे अकेले सिर गादी संभाली, जंहिंखे अंग्रेज़नि शिकस्त ॾेई ऐं ॾेह निकाली ॾिनी। टालपुरनि सां थियल वेसाघात वॾी ताक़त जी हिन नंढड़ी जंग जी निदा इंग्लैंड जे माण्हुनि बि कई, पर अंग्रेज़ सरकार सिंध टालपुरनि खे मोटाए न ॾिनी, छाकाणि त काबीना ग्लेडस्टोन जे लफ़्ज़नि में फ़ैसिलो करे चुकी हुई त उन खे पाण वटि रखण वारी लुचाई मोटाए ॾियण वारी लुचाईअ खां बहितर आहे। लुचाईअ मां संदसि मतिलबु हो फ़ाइदो। टालपुर घराणनि जा हाकिम ही हुआ। टालपुर घराणो हैदराबाद शाह मीर फ़तेह अली 1784-85 ईस्वीअ खां 12 मई 1802 ईस्वी ताईं, मीर ग़ुलाम अली 19 मई 1802 ईस्वीअ खां 17 जून 1812 ईस्वी ताईं, मीर करम अली 17 जून 1812 ईस्वीअ खां 30 डिसंबर 1828 ईस्वीअ ताईं, मीर मुराद अली 1828 अक्टूबर 1833 ईस्वीअ ताईं, मीर नूर मोहम्मद ऐं मीर नसीर गॾु 21 अक्टूबर 1933 ईस्वीअ खां सेप्टेंबर 1939 ईस्वी, मीर नसीर 21 अक्टूबर 1833 ईस्वीअ खां 1843 ईस्वी। टालपुर घराणो ख़ैरपुर शाख मीर सोहराब 1784-85 ईस्वीअ खां 17 अगस्त 1830 ईस्वीअ ताईं, मीर रुस्तम 1830 ईस्वीअ खां 20 डिसंबर 1842 ईस्वीअ ताईं, मीर मुराद अली अंग्रेज़नि जो मातहत थी 1842 ईस्वीअ खां 1894 ईस्वी ताईं। टालपुर घराणो मीरपुर ख़ासि शाख मीर ठारो 1784-85 ईस्वीअ खां 1829-30 ईस्वीअ ताईं, मीर मुराद अली 1829-30 ईस्वीअ खां 1836-37 ईस्वीअ ताईं, मीर शेर मोहम्मद 1836-37 ईस्वीअ खां फरवरी 1843 ईस्वीअ ताईं। टालपुरनि सां भाग साथ न ॾिनो जो थधि संदन सॼो दौर ऐं वींदे 1850 ईस्वीअ ताईं हली। सोक आब हवा वारनि दरियाई माथिरियुनि में सिधी सादी रेजाणी ज़रात दौरान संवत जे औज़ारनि ऐं खोटराईअ जी मशीनरीअ जी ॼाण ऐं कतब आण खां सवाइ ॻोठाणे समाज में 1 एकड़ ॿनी आबाद करण लाइ अटकल 1/4 खां 1/6 माण्हू पक सां खपी वेंदो। उहा निस्बत पक सां सदियुनि ताईं हिक जहिड़ी ई रही हूंदी ऐं उन्हीअ में घटिताई रुगो वेझड़ वारनि सालनि में अंग्रेज़नि जे दौर में सिंध में आई। उहे इंजीनियरी महारतूं कतब अचण सबबि जन वाहन जी अहिड़ी डिज़ाइन ठाहिण में मदद ॾिनी जंहिंमें वाह हेकर ठही वञण खां पोइ खाटीअ लाइ थोरनि मज़ूरनि जी घुर्ज पवे थी। उन्हीअ वाहन जी ड्रेग उन्हनि जी पहुच हेठि ईंदड़ ॿनीअ जे एकनि पेरनि घटाए छॾी। पोख कायल ॿनियुनि जो वरी ॿुॾण ॿोॾ बचाव बंधन जे अर्जण सां ख़तमु थियो ऐं अहिड़ियुनि परोकियुनि ॿुॾल ॿनियुनि खे नई सही सिधो करण ऐं पोख लाइक़ु बनाइण ते लॻंदड़ मज़दूरीअ मां पिणु जिंद छुटी। चरागाहुनि जी अणाट सबबि जन मथां पोख काइजी वई, माल धारजण घटिजी वञण करे ॻोठाणा मज़दूर वांदा थी पिया। उन्हीअ सां नंढनि ऐं वॾनि शहरनि जी ओसर जी वाट निकिती। जेकॾहिं पोखीअ हेठि एराज़ीअ जे थुल्हे खे ॼाण हुजे त आबाद ॿनीअ जी माप ऐं ॻोठाणी आबादीअ जी निस्बत 1 खां 1.5 वठी मुख़्तलिफ़ दौरनि में सिंध जी आबादी लही सघिजे थी। पुठिएं 140 सालनि ताईं उन्हनि अंगनि अखरनि जी ॼाण आहे, पर दुरुस्त ख़ाको रुगो 1931 ईस्वीअ ताईं जे अंगनि अखरनि जे अभ्यास मां मिली सघे थो, जॾहिं अञा सिंध में अहिड़ा कारखाना न लॻा हुआ जिन में वॾे अंग में पोरियत खपी वञनि ऐं सखर बैराज अञा वहणु शुरू न थियो हो।
उन्हनि सालनि लाइ निस्बत अंग्रेज़ दौर जे अवाइली ॾींहंनि लाइ 1.64 खां 1.18 माण्हू फ़ी एकड़ बनी आहे ऐं अॻिए सिफ़े ते ॾिनल टेबल में हिसाब लॻायो वियो आहे। जीअं त टालपुरनि जे दौर जे पछाड़ीअ वारनि ॾींहंनि में पोखीअ हेठि एराज़ी 9 लख एकड़ हुई। तंहिंमां नतीजो कढी सघिजे थो त सिंध जी आबादी 1757 ईस्वीअ वारनि 30 लखनि जे भेट में 1843 ईस्वीअ में 14 लखनि खां मथे न हूंदी। आबादीअ में 1843 ईस्वीअ ऐं 1858 ईस्वीअ जे विच वारनि 15 सालनि में थींदड़ वाधि मुनासिब सम्झी सघिजे थी। 1758 खां 1843 ईस्वी जे विच वारनि 85 सालनि में आबादीअ में लाथ जा केतिरा ई कारण रहिया आहिनि ऐं उन लाइ टालपुरनि खे ज़िम्मेवारीअ खां सफ़ा आजो नथो करे सघिजे। रिपोर्टुनि खां सवाइ जेकी निज इंजीनियरी नोयतीअ जूं आहिनि, अवाइली अंग्रेज़ अमलदारनि जा तमामु सुठा तबसरा मौजूदु आहिनि, जिन में टालपुरनि जे अमन अमान ऐं इंसाफ़ वारे इंतिज़ाम खे साराहियो वियो आहे। पर रेजाणीअ बाबति हरणी जी राय साॻी आहे त टालपुरनि जो उन ते ध्यानु न हो। कुझु दिलचस्प तबसरा हेठि ॾिजनि था। जेम्स ह्यूज़, डिप्टी कलेक्टर शिकारपुर, चांडोका परगि॒णो, 1847 ईस्वीअ ते हिकु रिपोर्ट में ॿुधाए थो त चांडोका ग़ुलाम अली, फ़तेह अली ऐं मुराद अलीअ जे पुटनि में विरहायल हो। उहो इन इलाइक़े जी रेजाणीअ जी तबाहीअ जी मुख्य कारणनि मंझां हिकु हो, जंहिंजो दारोमदार सिंधूअ मां ईंदड़ साॻिए ई ज़रिए यानी घाड़ ते हो। मुल्क जो गड़ी खैरे खां उतर वारो पासो सुञ हो, ॻोठ फिटल हुआ ऐं वाह लटियल, तंहिं हूंदे बि ज़मीनी मंज़र मां आबादगारनि जी मिल्कियत जा आसार ॾिसण में आया पिए। ॾाती खुआवड़ जे उॾरायल ॾाती वाह जे ओलह में आबादगारनि पारां पोखीअ जा निशान छिरकाईंदड़ हुआ। ॾाती वाह ते आबाद अहम शहर शहदाद कोट फिटी चुको हो ऐं सॼो शहर हिकिड़ो हिंदू वालारियो वेठो हो। साॻे इलाइक़े में पुनू नाले वसंदी पिणु फिटी चुकी हुई। नूर मोहम्मद कलोड़े जे अडरायल शाहवाह ते पोखीअ जा आसार हुआ। उन मां शुरूआती मीरनि खे वॾी आमदनी थींदी हुई, पर 1846 ईस्वी में उन जे मुंहं जे वेझो वारे इलाइक़े खे छॾे समूरो इलाइक़ो वीरान हो। 1824 ईस्वीअ में मीर शहदाद वाह ते 10,000 रुपया ख़र्च करण जो हुकुम ॾिनो, पर कमु कॾहिं बि न थियो। हिननि वाहन ते आबादी कंदड़ आबादगार पाणीअ जे खोट जे करे लॾे विया आहिनि। नंबर 2, रिचर्ड टिन जे सुप्रीडेंट ऑफ कैनाल्स एंड फॉरेस्ट्स कैप्टन बेकर पारां अॻिते मोकिलियल नोटनि में आहे त सिंध में लॻभॻि हर हिकु वाह सखणो पियो हो। इंजीनियरी महारत जंहिंखां सिंध जा राज घराणा अणॼाण हुआ खां सवाइ वधीक एराज़ी पोखीअ हेठि आणण लाइ जेका सॼर वीरान थी हुई, हर हंधि खाटी थे घुरियाऊं। वाहन खे न रुॻो मुंहं वेकिरा करण जी घुर्ज हुई, पर पुछड़ियूं पिणु। नंबर 3, पोस्टन पर्सनल ऑब्जर्वेशन ऑन सिंध लंदन 1843 ईस्वी में खोले ॿुधाए थो त सिंध जे पैदावारी गुणनि जो काथो उन जे वालियुनि पारां न लॻायो वेंदो हो। टालपुरनि जी हुकूमत में आबादीअ जी असुलु सूरत हाल जो काथो कॾहिं न लॻायो वियो ऐं उहो ई बद इंतिज़ामिया जो कारण बणियो। सरदारनि खे फ़ौजी ख़िदमतुनि एवज़ ज़मीन ॾियणु, मीरवाहनि जे खाटीअ को विरले खणाईंदा हुआ ऐं सिंध वाह जेको अहम कारोबारी शहर शिकारपुर ऐं उन जे भरपासनि वारनि इलाइक़नि ॾांहुं थिए वियो, तंहिंखे अहिड़ो त सफ़ा विसारे छॾियाऊं जो बंदि थियण ते हो। नंबर 4, रिचर्ड बर्टन 1851 ईस्वीअ में द रेसेस दैट इनहेबिट द वैली ऑफ इंडस में ॿुधाए थो त हारियुनि नारियुनि खे सरकारी अमलदारनि जा 3 टोला ठॻींदा हुआ। हिकु अमीर जेके वाहन जे खाटी घटि में घटि खणाए ओगाड़ियूं वधि में वधि करणु घुरंदा हुआ, ॿिया कारदार, तहसीलदार या मुख़्तियारकार जेके अमीरनि मंझां जेतिरो वधि में वधि कढी सघंदा हुआ कढंदा हुआ ऐं हारियुनि नारियुनि खे जन लाइ ॾोकड़नि एवज़ वाहन जी खाटीअ में हथु विझाइणु लाज़मी हो, खाटी खणण लाइ जेतिरो घटि में घटि ॾेई सघंदा हुआ ॾींदा हुआ। नतीजे में केतिरा ई वाह जेके असुलु 4 गज़ 4 गज़ वेकिरा हुआ, से सुसी अधु या 3 पती वञी बचिया। ठॻण वारी 3 धुर हुई अमीन, जन जो कमु कुड़मियुनि जा कारदारनि ॾांहुं थींदड़ खाटीअ जा हिसाब निबेरणो हूंदो हो। अमीन खे मुआवज़ो एतिरो त घटि ॾिनो वेंदो हो जो उहो सदाईं कारदार वटि विकाणल हूंदो हो। उन खां सवाइ ॿुधाए थो त वाहन जे लाहूं दिन में उणायूं हुयूं।
कपर उब कपिड़ा रखियल हूंदा हुआ ऐं भिकूं जीअं ई वहंदड़ पाणीअ सां आलियूं थींदियूं हुयूं, किरी पवंदियूं हुयूं। कढियल मिटी वाहन जे कपनि ते ढेर कंदा वेंदा हुआ, जंहिंसां वधीक खाटीअ में रंडक पवंदी हुई। वाहन जे मुंडनि जी चूंड करण में अणठहंदड़ फ़ैसिला ऐं वाहन खे वेकिरो थियण खां रोकण ते को ध्यानु न ॾियणु, वॾा वाह जहिड़ोकि गोनी फुलेली, घाड़ ऐं नारो, जेके दरिया या छाड़नि जा पुराणा पेट हुआ, तन जी खाटी कॾहिं कान थींदी हुई, जंहिंजे नतीजे में ईंदड़ मुंद में पाणी घटिजी वेंदो हुन। केतिरियूं ई अॾूं हेॾे होॾे वरण खां पहिरियां 5 खां 7 मेलनि ताईं पूर विछोट हलंदियूं हुयूं, छाकाणि त उहे ॿिनि अलॻि अलॻि ज़मींदारनि ॾांहुं पाणी ॾींदियूं हुयूं। सिंध जी रेजाणी तारीख़ जा 6000 साल, टेबल साल, आबादी पोखीअ हेठि एराज़ी एकड़, बनीअ जी माप ऐं आबादीअ जी निस्बत। 1856 ईस्वी 18,82,502 आबादी, पोखीअ हेठि एराज़ी एकड़ 12 लख, बनीअ जी माप ऐं आबादीअ जी निस्बत 1.56। 1872 23,33,527 आबादी, पोखीअ हेठि एराज़ी 14,19,000 एकड़, बनीअ जी माप ऐं आबादीअ जी निस्बत 1.64। 1881 आबादी 25,42,976, पोखीअ हेठि एराज़ी एकड़नि में 16,02,000, बनीअ जी माप ऐं आबादीअ जी निस्बत 1.58। 1891 ईस्वी आबादी 30,03,711, पोखीअ हेठि एराज़ी एकड़नि में 22,03,000 एकड़, बनीअ जी माप ऐं आबादीअ जी निस्बत 1.36। 1901 ईस्वी आबादी 34,10,223, पोखीअ हेठि एराज़ी एकड़नि में 28,08,000, बनीअ जी माप ऐं आबादीअ जी निस्बत 1.21। 1911 ईस्वी आबादी 37,37,223, पोखीअ हेठि एराज़ी 27,33,000, बनीअ जी माप ऐं आबादीअ जी निस्बत 1.36। 1921 ईस्वी आबादी 34,72,508, पोखीअ हेठि एराज़ी एकड़नि में 2,29,39,000, बनीअ जी माप ऐं आबादीअ जी निस्बत 1.18। 1931 ईस्वी आबादी 41,14,253, पोखीअ हेठि एराज़ी एकड़नि में 30,60,000, बनीअ जी माप ऐं आबादीअ जी निस्बत 1.34। ज़रिया आदमशुमारी रिपोर्टूं बम्बई प्रेसिडेंसी वॉल्यूम 1892 खां 1831, सिंध आदमशुमारी रिपोर्टूं सिंध 1941 ऐं सिंध गज़ेटियर 1907 ईस्वी। इहो सच आहे त 1758 ईस्वी में रेजाणी निज़ाम हाला खां हेठि तबाह थी वियो हो, पर 1843 ईस्वी ताईं वेंदे समुंड ताईं वाहन जो हिकु ॼार विछाइजी चुको हो ऐं उहो कमु पक सां पछाड़ीअ वारनि कलोड़नि या अवाइली मीरनि जे वक़्त में थियो हूंदो। पोइ वारनि मीरनि वाहन जी खाटीअ ते ध्यानु न ॾिनो, जंहिंजे नतीजे में पोखीअ हेठि एराज़ी घटिजी वई ऐं उन्हीअ जे नतीजे में पैदा थियल खाधे जी खोट ऐं ॾुकार सबबि वरी आबादी घटिजी वई। भाटिया उत्तर सिंध में 1820 ईस्वी ऐं 1822 ईस्वीअ में पवंदड़ ॿिनि ॾुकारनि जी ॻाल्हि कई आहे। उन्हीअ बेध्यानीअ खां सवाइ मीर ऐं संदन जागीरदार शिकार जा दीवाना हूंदा हुआ। उन शुगलकार ज़रई पैदावार ॾींदड़ भली बनीअ जे वॾनि वॾनि टुकरनि ते रख कराए उन्हनि खे ॿेला बणाए छॾींदा हुआ। अहिड़ीअ रीति संदन राज जे पछाड़ के साल यानी 1843 ईस्वीअ ताईं पोखीअ हेठि एराज़ी घटिजी 9 लख एकड़ वञी बीठी ऐं आबादी अटकल 14 लख धार महकमनि पारां ॾिनल आबादीअ जो अंग हिक ॿिए खां मट आहे। छबलाणी 1951 ईस्वी 15 लख, पोस्टन 1843 ईस्वी 10 लख, डॉक्टर बर्नस 1828 ईस्वी 10 लख, डेलहोज़ी 1855 ईस्वी 8 लख ऐं बाटिंजर 1843 ईस्वी 9 लख ॾिनो आहे।
ज़मीन में हिक में 1876 ईस्वी में मौजूदु 729 वाहन जी लिस्ट ॾिनल आहे। उन्हनि मंझां लॻभॻि समूरा या त कलोड़ा दौर जा आहिनि या टालपुर दौर जा। सवाइ फोर्ड बर्ग ऐं जेकब वाहन जे वेंदे उन्हनि मंझां बि कुझु टालपुरनि जा पुराणा वाह सुधारियल या नवां सवां करे ठाहियल हुआ। पोखीअ जो अंगु 1876 ईस्वीअ में टालपुर दौर जी पछाड़ीअ वारे 9 लखनि जे भेट में 15 लख एकड़ हो। वाद जा मुख्य कारण वाहन जी महल ते खाटी ऐं उघाड़ी अख बजाए डंपी लेवल सां ॾिनल लाहूं हुयूं। सिंध जे रेजाणी निज़ाम में केतिरा ई इनक़िलाबी इंजीनियरी सुधारा सखर बैराज वारे वाहन जे अकेले सिर सभ खां वॾी ॼार समेत त अञा अॻिते अचणा हुआ। मीरनि कुझु नवां वाह खोटाया हुआ जेके घणो करे मीरवाह सॾिबा हुआ। हैदराबाद वारे मीर नसीर ऐं ख़ैरपुर वारे मीर सोराब ॿिन्ही हिन वाहन में सुधारो आंदो। 1843 ईस्वी में मौजूदु ऐं 1873 ईस्वीअ ताईं सुधारियल कलोड़नि ऐं टालपुरनि जे वाहन जी ड्रेग 5529 मेल हुई। जीअं ज़मीन में हिक में तफ़सील ॾिनल आहिनि। मीरनि संदन अडरायल फीडर वाहन जी सार संभाल लाइ आबियानूं उगाड़ींदा हुआ। उहो हुकबा या पाणीअ बहा सॾिबो हो। काथे जा अघ या ढल अलॻि अलॻि क़िस्म जे रेजाणीअ लाइ अलॻि अलॻि हूंदा हुआ ऐं ढल जा अलॻि अलॻि क़िस्म हुआ। नंबर 1 मोक या लेटाहर पाणी वहण 2 रुपया फी बेगो मीरनि जे पछाड़ कनि ॾींहंनि में। नंबर 2 चरखे या नार ज़रिए पाणी खणणु 1 रुपयो फी बेगो। नंबर 3 बोसी जंहिंमें हेठायूं बनियूं बोड में बुॾंदियूं हुयूं ऐं जॾहिं पाणी लही वेंदो हो त वट अचण ते मंझंदि को फ़सुलु कयो वेंदो हो। उन्हनि ते अघु 1 ऐं 2 जे विच ते लॻंदो हो। बनीअ जे माप जो एको बेगो या विघो पंजाब में अॼु बि हले थो, पर सिंध में उहो एको हाणे आम तौर ते जरेब सॾिजे थो। सिंधीकार हीअ अघ तमामु ॻरा हुआ। उन हक़ीक़त ॾांहुं ॾिसंदे त 1 सदी पोइ सखर बैराज लाइ रेजाणी बनियुनि ते उगाड़जंदड़ अघ नाणे जी मुल्ह घटिजी वञण जे बावजूदि हिननि खां घणा हेठि हुआ। फ़सुल उहे साॻिया ई थींदा हुआ जेके कलोड़नि जे दौर में या सखर बैराज जे खुलण खां अॻु थींदा हुआ, यानी सारियूं, फुटियूं, कणिक, कमंद, तेली ॿिज ऐं दालियूं। मीर करम अली टालपुर पोर्चुगेज़नि खे 1818 ईस्वीअ में कराचीअ में गिरजाघर खोलण जी मोकल ॾिनी ऐं 640 एकड़ बनी लयारी नदीअ ते अलाट कयाई। उते उन्हनि ज़ैतून, चेरीमोया, सूफ़ जिन्स जो मेवो, मटर, पटाटा, लाहौरी गजर, मकई ऐं बोही मुंगेरा कराया, जितां उहे सॼी सिंध में पखिड़िजी विया। जानड्रा ऐं जंड जूं तस्वीरूं उन दौर जूं। उठ जे छिकण वारी जानड्राए अन्न पीअण, अटो करणु, मायुनि जो कमु हूंदो हो, पर शहरनि में जिते वॾे अंग में मज़दूर छड़ारंदा हुआ, अन्न वहटनि सां हलंदड़ जानड्राइनि सां पीठो वेंदो हो। ईअं 1920 ईस्वीअ ताईं आम हलियो, जॾहिं डीज़ल इंजण वहट जी जाइ वरिती। बेल कराची 870 नंबर घरेलू जंड तौर सां 20 सदीअ जे पछाड़ीअ ताईं सिंध जे ॻोठाणनि मायुनि खे पंहिंजी आक जी पूरत अन्न रोज़ 2 कलाक लाइ पीअणो पवंदो हो। सिंध म्यूज़ियम